गोठ में पौर में फरी में बच्चो जन्मियो उन औरत खे चओ ही बच्चो खणी आ वई तू कंहिंजो बच्चो है तेर वो औरत चए थी ही बच्चो जो रहो से फलाणो जो ते इबादत करे पियो सीम में ई बच्चो उन जो है बदुआ कहीं मां चे बदुआ मां थयो कोई पिण जो औलाद मां लगे इन टाइम में कंहिं टाइम में बदुआ न करे कहिड़ी ख़बर कहिड़ो टाइम ने वक़्त में जो कबूल थी वञे औरत फेरा माड़ू विया चे हल माड़ू डस वेठो आहे इबादत करे पियो आसमान जे रबड़ रोए पियो दुआ पियो करे हणी ने दुका उन मां कढियो चे भला तू ही हेडियूं इबादतूं करी पियो ही अहिड़ो कमु कीअं तेरे जाला पनाह में रखे कहिड़ो कुरो चे ही औरत चए थी बच्चो जो है जो घर वारो ना ही बेवा औरत है जो बच्चो जो है सी तो मुंहिंजा हिन जो पे केर उन औरत जो तो पे हीजरियो तेरे सजदे में किरी पियो जे आसमान जा रब मुझी पाक दामनी तू ज़ाहिर कर अल्लाह मुंहिंजा रब करी मां मज़लूम आहियां मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे मां जी बदुआ क़बूल थी वई ही औरत मूं ॾिठी आहे न हाणे गुरु करे भैया बाने आसमान जो रब रही में करी में तंहिं वटि रोए आओ ज़ारी करे तो चे बानू जर रोए तू तेरा आसमान जो रब जो दुआ खे क़बूल करे तेर चए तो ही बचलो मूंखे ॾियो चे बच्चो कुरेला तुंहिंजो बच्चो है तेर आसमान जो रब चए तो आहे मुंहिंजा जुरे जा मूं तुंहिंजी दुआ खे क़बूल कई तू हिन बचले खे बुझ तुंहिंजो पे केर है मौसूम बचलो है तंजण वारो है हंज में खणी ने मां अचे थी जॾहिं जुरेज गिनी हथे में पुछे तो अरे बचला तुंहिंजो पे तुंहिंजो वालिद केर है तेरो बचलो चए तू मुंहिंजो वालिद तू नहीं है मुंहिंजो तो फलाणो हिकिड़ो दनार ऐं काठियार है ऊ मुंहिंजो पे है मुंहिंजे मां से भराई उन कंहिं तू त अल्लाह जो बानो ई है आसमान जे फरिश्ते में हलचल मची वई तमाम हमद ऐं सना इबादत ऐं बंदगी वाखाण ऐं वॾाई उन अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम जे लाइ उन वादहू ला शरीक लहू रब्बे रहमान रब्बे रहीम रब्बे सतार गफ़ार जे लाइ जेका ज़ात पाक ज़ात है जेका हमेशा जिंदा ऐं क़ाइम रहण वारी ज़ात है जंहिंजे भाईवारी में जंहिंजी बादशाही में कोई भाईवारी रखण वारो या पाग रखण वारो पति रखण वारो शरीक थियण वारो को बि न आहे अकेलो वादहू ला शरीक लहू है जंहिंजी ज़ात आसमान ऐं ज़मीन जे पैदा थियण खां अॻु पण क़ाइमु हुई ऐं आसमान ऐं ज़मीन जो जॾहिं मौजूद ऐं आसमान ऐं ज़मीन ऐं तैर पण अल्लाह जी ज़ात क़ाइमु है ऐं आसमान ने ज़मीन जो वजूद ख़त्म थी वेंदो तेर पण अल्लाह जी ज़ात क़ाइम ने दाइम रहंदी उन ई वादउला शरीक लहू जी मुख़्तसर हमद सना वाखाण ऐं वॾाईअ जे बाद दुरूद ऐं सलाम ऐं जा नज़राना पेश थिए रसूल ऐं अंबिया ऐं पैगम्बर ऐं नबीअ मथे अनगनत लखें करोड़नि जे तादाद में दुरूद सलाम नबीअ जे सरदार रसूल जे सरदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे थिए अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वअला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वअला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद बिरादरान इस्लाम अजीज़ो दोस्तो मूं अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जी सूरत अल बकर जूं जेका क़ुरान शरीफ़ में वॾे में वॾी सूरत है जेका मदीने शरीफ़ में नाज़िल थी हुई पहले नंबर में सूर फातिहा है अल हम्द शरीफ़ ऐं ॿिए नंबर में अल्लाह ताला सूरतुल बकर नाज़िल कयईं जेको क़ुरान शरीफ़ में अढाई सिपारे में ये हिकिड़ी सूरत सगूरी है जंहिंजूं आयतूं हर टाइम वक़्त में नाज़िल थियूं पे ज़हर ज़रूरत जंहिं ॻाल्हि जी पवंदी हुई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे वही क़ुरान करीम जूं इहे आयतूं खणी ने अचींदा हुआ त इहा आयत जेको आजे साम्हूं मूं पेश कई है सूरतुल बकर जी
267 नंबर की आयत है, जैमें अल्लाह ताला ईमान वारे इंसान के जिनी अल्लाह मथे ईमान आंदो है, ईमानदार इंसान जो कोई उन्हीं का अल्लाह ताला खिताब कहें तो या अय्युहल्लज़ीना आमनू अनफिकू मिन तय्यिबाति मा कसबतुम व मिम्मा अखरजना लकुम मिनल अर्ज़। अल्लाह इन आयत में ईमान वारे के इशारो ॾिने, ईमान वारे के चैलन के, ईमान वारे के खिताब के त ए ईमान वारा इंसान हो जेकी पाक शई, जेको पाक रोज़ी पाक चीजूं ऐं कमायो था ऐं जेको मेहनत करियो था आणियो था इन्ही मुंहिंजा ऐं अल्लाह जे वाट में अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियो, ख़ैरात करियो, ख़ैरात ॾियो। ऐं ॿियो उन शइ मुंहिंजा ख़ैरात करियो जिनी शइ के असां आला करे ज़मीन में जा पैदा कयूं। ज़मीन में जा अल्लाह कहिड़ियूं शयूं पैदा कयईं? अल्लाह आसमान में जा मींहुं वसाए ऐं ज़मीन में जा रब करीम अनाज उगाए। अल्लाह ताला कुरान शरीफ जी इन आयतें में लगो लग आयतों इन सूरत में आई। बे हंधि अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ले अन याति यौम ला बैउन फीह वला खुल्लह। ऐ ईमान वारा जेको रिज़्क़ के ॾिनो आहे, अल्लाह उते चए तव्हांखे जेकी पाक शयूं ॾिनियूं आहिनि तंहिं मां ख़र्च करियो। ने वरी ॿिए हंधि अल्लाह इन ई आयत में चए तव्हांखे रिज़्क़ जेको ॾिनो आहे, आंखे जेको रोज़ी ॾिनी आहे, पाक रोज़ी ॾिनी आहे, इन में जा उन ॾींहं जे अचण कना, किन ॾींहं जे क़यामत जे ॾींहुं जॾहिं थींदो, नफ़्सा नफ़्सीअ जो जहिड़ो आलम हूंदो, जहिड़े इब्राहिम अलैहिस्सलाम जहिड़ा अल्लाह जा दोस्त, मूसा अलैहिस्सलाम जहिड़ा अल्लाह जा कलीम जागला पैगंबर धिरजंदा, फरिश्ता पण धिरजंदा त अॼु क़यामत क़ाइमु थिए थी, क़यामत क़ाइमु थई आहे। अॼु रब्बे करीम कहिड़ी ख़बर कंहिं साम्हूं कहिड़ो सुलूक कंदो। क़ुरान चए थो उन ॾींहं जी अचण कना अॻु ई ख़र्च करे गिनो। आंजी हयातीअ में, आंजी चंग भलाईअ में ऐं ईमान वारा ऐं आंखे जेको रिज़्क़ ॾिनो आहे तंहिं मां ख़र्च करियो उन ॾींहं जे अचण खां, जिन ॾींहुं जो नालो क़यामत जो ॾींहुं आहे, जिन ॾींहुं दुनिया ख़तमु थींदी, जिन ॾींहुं दुनिया जो ई हलंदड़ ॿेड़ो गर्क थींदो, जिन ॾींहुं आलम ख़तमु थींदो, उन ॾींहं जे अचण कणा अॻु ई पंहिंजो माल जेको आहे अल्लाह जे वाट में ख़र्च करे गिनी लायो। उन ॾींहं कणा अॻियां ई तौबा पण करे गिनो, पंहिंजे गुनाह जी माफ़ी पण घुरी गिनो। अल्लाह वरी 3 नंबर में इन्ही कुरान करीम जी आयत में चए त वमसलुल्लज़ीन युनफिकून मिन अमवालिहिम युनफिकून अमवालहुम। जेकी माण्हू अल्लाह जे वाट में वीचारा जेकी धिरजनि था, जंहिंखे अल्लाह जो ख़ौफ़ आहे, ई अल्लाह जे वाट में ख़र्च करींदा, अल्लाह जे वाट में जेको ख़ैरात ॾींदा, अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण लाइ करे, अल्लाह जी रज़ा लाइ करे दिल खोले ने पंहिंजो माल ख़र्च कंदा आहिनि। उन्हीं जो अल्लाह कुरान में इन आयत में मिसाल ॾिने। अल्लाह दुनिया जो मिसाल न ॾिने, अल्लाह कुरान में आयत में मिसाल ॾिने त जेको माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ में पंहिंजो जेको हक़ जो माल आहे, हलाल रोज़ीअ जेको कमाईंदा, जेको बेरी करे ने रखेंदा, पोइ हिसाब करे ने अल्लाह जे वाट में जेको ख़र्च करींदा, इन जो अल्लाह पाक कुरान में मिसाल ॾिने त इन जी रोज़ी जेको ख़र्च करींदा इहा अहिड़ी आहे जे हिकिड़ो अहिड़ी चाढ़ी वे, यानी अहिड़ो धड़ो वे, जिन धड़े मथे वॾो हिकिड़ो बगीचो वे ऐं ई माण्हू उनजो मालिक वे, उनजो धणी वे। पोइ उन बगीचे में मेवा हुए, पण वरी जर मींहुं वसे तैर उन बगीचे में डबल मेवा थिए, मींहुं वसे तैर। पोइ अल्लाह उनखे एतिरियूं बरकत ॾे थो जो डबल मेवा करे थो,
जिन जो खैरात ही खैरात करे तो अल्लाह के वाट में खर्च करे तो वरी वधे तो वो कुरान शरीफ में ही है तो इन मथे जर वड फोड़ो मींह वसे तर डबल खैर डबल यानी मेवा करे पोइ जे करे मींह न वसे तो कुरान शरीफ में ही है तो इन ला करे माक पण काफ़ी है माक जी धुंध रही ना इन भाग ते करे तो पण ये पण काफ़ी है जा मेवा जो इन में बरकत पैदी तो ये जुमे जो खुतबो एतरे ला बयान किया है ये आयतूं आजे सामने तिला रखी हुई तो हिंटाने पाते पांजे रब जा एहसान ही पांच की अनाज जमीन में फिगायो कंहिंजे आसरे फिगायो रबे करीम आसमान जे रब जे आसरे मथे फिगायो तो रबे ने जमीन में जा इहो पढ़े न मूंखे उम्मीद है तो इन जा आऊं सलाह ॾिसंदुमि जो मेवा खेंदोसि इन्ही मथे ज़कात है इन्ही मथे उशर है माण्हू ॾींहं था रुपये जो हिसाब करे ॾींहं था मूंखे एतिरो दाई थियो आहे न एतिरे रुपये जो थियो इन्ही जा रुपया न आहे ई अनाज जेको आहे ई 2 मण जेकॾहिं थिया अनाज खेत्र में थियो तो 2 मणे में हिकिड़ो मण उशर यानी ज़कात ॾियणी है ई ज़कात न मण जो हिसाब ॾियणो है ज़कात गरीब मिसकीन जो बेवाएं जो मदरसे मस्जिदें जा मड़ ई हक़ ई ॾियणा आहिनि अल्लाह पाक कुरान शरीफ में ये बयान किया है ई झिन टाणे आंजी आबादी आंजो फसल ई लड़ी गिनो यानी वठे गिनो दाई कढे गिनो तेर अल्लाह जो हक़ कढो इन में मण उम्मीदवार आई हाँ पा एतरे हज़ार जो थियो 500 रुपया थिए या 600 ॾियां तो रुपया जो कोई अलग है रुपये जो हिसाब पा वटि एतिरा पैसा वे 12 महीने 100 रुपया पियल वे 2.5% ज़कात 40 हिस्सो 2.5 रुपया 100 जा 1000 जा 5 रुपया पैसे जो हिसाब है दाई जो हिसाब ना दाई ॾो मण ई के पण शिकल में हुए मुंग वे ते भले कोरड़ वे ते भले इरंडी वे ते भले हिकिड़ो माण्हू चए मूं कीअं न कि ज्वार रुगो पोखई है इन ज्वार जो पण हिसाब ॾियणो पवंदो ही के पोखई था पा फिगाई ज़मीन में पा उगाई के है इन ज्वार जो हिमताणे 500 रुपया मण या 400 ई इन जो हिसाब ॾियणो पवंदो मण जो अॼु जॾहिं खैरातूं ऐं सखाऊं बंदि थी वियूं तैर आफ़तूं मुसीबतूं बीमारियूं घणा माण्हू हीला बना करी पिया असां मथे कर्जा वरी विया ऐं अनाज घरे जे अंदरि भेरा करे रखे पिया भाव हला करे तो जहर भाव चढ़ंदो भले तो जो भाव चढ़े तैर ॾीज पण अल्लाह जो हक़ कढी ने हिकिड़ो रख मण 2 मणे मथे मण ई उशर कट तो जो आबादी जेको आहे तो जी ज़मीन जेको आहे अल्लाह आईंदा साल तोखे करे ॾींदो वधाए ॾींदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आहे सन हिजरी 9 में जंग तबूक लगी रूस जी ताकत वड़ी खतरनाक हुई रूस जो बादशाह किसरा हो मदीने मथे हमलो कहें थे मुसलमान की हालत जो हुई माली हालत जो हुई माल हो न अल्लाह के रसूल ऐलान कहें चंदे की जरूरत पए थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा में ऐलान कहें साहबा चंदो खड़ी आया मोहब्बत रसूल अल्लाह के पैगंबर से अल्लाह जो खौफ हो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु चए तो अज आऊं उमर वधे उमर चो तो अज आऊं वधा अल्लाह वटा जन्नत गिना पैगंबर इस्लाम मथे मुंह कल मुंह पढ़ियो है नबी सलाम ऐलान कयो चंदो खणी अचो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घरे जेकी पड़ो सामान माल ही मड़े खणी अची ने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हाजिर के उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वियो अधु खणी आयो ऐं अधु घरे रखी आयो नबी सलाह फरमायो है अबू बकर करो माल खणी आवे
जे अल्लाह जा रसूल आऊं मुझकी माल हुई मड़े ने जंग ला करे आंजे ऐलान मथे खणी आयो हुई हां चे घरें अल्लाह जे रसूल जी मोहब्बत छॾे आयो ॿियो कीअं न छॾियो उमर तूं कोरो खणी आयो हुई चऊं अधु खणी आयो अधु रखी आई हां चे तूं अबू बकर से कॾहिं पण लॻी न सघंदे हिकिड़ो माण्हू मैदान में वियो घर जे अंदरि कीअं न मज़दूरी करण राति जो यहूदीअ जे बगीचे में अनाज जा सैर मिलिया उहो खणी अची अल्लाह जे रसूल वटि हाज़िर कयईं त अल्लाह जा रसूल आऊं ॾियां थो उन्ही जी मोहबत बि न पंहिंजी मोहबत आहे पाण जुमे में मस्जिद अल्लाह जे घर में ₹100 वधारे ॾियूं ज नथा तव्हांखे ख़बर न आहे कि आख़िरत जे मुल्क जी खेती आहे ही ज़ख़ीरो आहे आख़िरत में इन जो अजर आख़िरत जे मुल्क में मिलंदो खणी जर आया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीर उस्मान गनीअ खे चए तूं उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अशरफियूं खणी आयो दीनार खणी आयो अल्लाह जे नबी हथ ॿिन्ही में झले चए अॼु वॾा उस्मान जे कॾहिं कोई कमु नेकीअ जो न कंदो त अल्लाह उस्मान खे माफ़ करे छॾींदो अल्लाह उस्मान जे न ॾींहं से अल्लाह ताला जे दर्जे खे बुलंद करे छॾींदो साहबा मणे चंदो खणी आया हिकिड़ो साहबी गर्मीअ जा ॾींहं हुआ आयो बगीचे में घर वारीअ खे चए मूंखे खाधो पीतो ॾे या पाणी ॾे जंग मथे न वियो बगीचे में वञी ने वेही रहियो पाणी जर पी गिड़े पैर घर वारी चई अल्लाह जो रसूल साबा जंग मथे विया आहीं रूस साम्हूं वॾो मुक़ाबिलो आहे वॾी ताक़त आहे मदीने मथे हमलो आहे तैर चए त मुंहिंजी सुवारी जेको रही तेज़ आहे उहो पाणी रखी खणी चए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से जंहिंखे मोहबत न वे उहो ईमानदार माण्हू न आहे सुवारीअ मथे चढ़ी मदीने में जा रवानो थियो तबूक जे मैदान में पुॻो अल्लाह जे पैगंबर चयो तूं कीअं पुॼी आवें चए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी मोहबत अहिड़ी मुंहिंजे दिलि में वेही रही या रसूल मूंखे उते रहण पण न मूंखे घर हराम थी वियो ज़मीन हराम थी वई ऐं वञा मैदान में कुॾी पाए अल्लाह जे राह में शहीद थी वञा इहो इस्लाम इहो मुसलमानी अज पाण अल्लाह जे नाले ॾियण लाइ करे तयारु न आहियूं सखा ऐं ख़ैराती जा पंहिंजा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि जंहिंजी वजह सां पाण ते आफ़तूं ऐं मुसीबतूं नाज़िल थियनि थियूं अल्लाह जे रसूल खे साहबा पुछो त भले में भली ख़ैरात कहिड़ी आहे पाण सगोरन फरमायो मड़े ख़ैरातूं हिकिड़े पासे रखी ऐं मुस्लमान भाउ खे माफ़ करे भागर विझी हथ ॾे अहिड़ी ख़ैरात भई आहे च न माफ़ीअ जो पाण वटि नालो न आहे सखाऊं ख़ैरातूं पाण वटि आहिनि न पोइ पाण वटि आफ़तूं ऐं मुसीबतूं दूर कीअं थींदियूं पहिरीं त इस्लाम में हुकुम आहे कि 5 गाना रात्रिअ में मर्द ऐं मुस्लमान कलमो पढ़ायो पहिरीं निमाज़ पढ़ाओ पहिरीं अल्लाह जी हिकिड़ा तो ई त पोइ निमाज़ पढ़ाओ निमाज़ न पुठियां पोइ ज़कात ॾियो क़ुर में वर ॾेई ज़कात जो निमाज़ जो हुकुम आयो आहे त निमाज़ पण पाण न पई पढ़ाइजे अचानक माण्हू मरी वियो अटक अची वियो तैर द्रप थियो ॼाणे ही त काल मूं भेरो फिरियो पे सवारे मूं ते न अची वञे दौड़ कढी मस्जिद में आयो 2-4 ॾींहं निमाज़ पढ़ियो ऐं वरी अलाह खे भुली वियो हटी वियो अल्लाह जे रसूल चई त मुसलमान जो खून करणु आराम आहे पर माण्हू इस्लाम में अचे पोइ हटी वञे त हिनखे मारणु जाइज़ हिन जो खून माफ़ आहे पाण इस्लाम में अची 2-4 ॾींहं निमाज़ पढ़ो अल्लाह पाक क़ुर करीम में जो गुनो न आहे अल्लाह शैतान जो ज़िक्र कयईं शैतान जेको आहे से आदम अलैहिस्सलाम वटा कंदे ऐं क़यामत जे ॾींहं ताईं शैतान जी लड़तर हलंदी आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पंहिंजे हथें ते बणाए फरिश्ते खे चए त हिन मथे सलाम वारियो इंसान गंदे मथे रहमत जा फरिश्ता जिब्रील अमीन जहिड़ा फरिश्ता नूर जी पैदाश मीकाइल जहिड़ा आया अस्सलाम वालेकुम आदम खे चऊं आदम अलैहिस्सलाम चयो त वालेकुम सलाम अल्लाह चए आदम तूं हिन खे सलाम जो जवाबु ॾे आदम अलैहिस्सलाम सलाम जो जवाबु ॾिने मलाइके खे चए तई आसमान जा मलाइक मणे भेरा थियो
मलाइकनि जी जमात भेरी थई त रब करीम ज़ुल जलाल वल इकराम कहिड़ो हुकुम फरमाए थो आदम जे बूते खे 60 कद जो कदो आदम जो 60 गज आदम जे बूते खे अॻियां रखे चए त हाणे हिनखे सजदो करे मलाइक ॼाणण लॻा मलाइक आसमान जे रब जो हुकुम थी वियो पाके आसमान जे रब जो हुकुम आहे रब जो हुकुम नथा मञूं शैतान जो ॻाल्हि मञींदासीं नफ्स जी पूॼा कंदासीं चे मड़े सजदे में किरी पियो रहमत जा मलाइक आदम जे बुत खे सजदो कयो पा आसमान ज़मीन जे रब खे सजदो नथा करियूं मर्द ने औरतूं बेदीना रुगो चे खेतर खपे थो दुनिया खपे थी हू खपे थो माल खपे दुनिया जा असबाब खपे ई माल कम वारो अचींदो की न इन जा वारस ॿिया जाॻंदा ये मला साहब पिण जे शहर में चए त जंहिं माल ते मालिकनि मारा कया वेर लाए वेर पाए वारी हेठि कुल विया जंहिं माल ते तो भेरो केवे इन ते तुंहिंजा माल त ॿिया मालिक जो कुते विड़िया पे जंहिं माल ते मालिकनि मारा कया वेर लाए वेर पाए वारी हेठि कुल विया वारसन पे पो वट विराई पर जे माल मथे ॿिया माण्हू विड़िया पे ऐं वारस जेको आहे वठी पे विरायो चयो हुनखे ॾियो हुनखे ॾियो ई तो जो माल ना ई त तू कमाई पियो भेरो करी पियो जेतिरा ॾींहं तुंहिंजी हयात एतिरा ॾींहं खा पोइ माल तोखे कमे किरींदो ई तुंहिंजा ॿिया वारस जो कोई माल मड़े खणी आंदो अॼु घर में गुणी ससे ने रखे पिया चे भाव वधंदो तैर ॾींदासीं चे भई उछर ॾे चे उछर ॾिनोसि कंहिंखे चे धीअ खे ॾिनो अड़े धीअ न मुङे जे किले ते माटकी न कंदी धीअ त हक़दार आहे धीअ जा हक़ मड़े गज़ब करियूं था पुत्र खे ज़मीन में जा मिलई ज़मीन सॼी मिलई त अधु तुंहिंजी धीअ जो आहे अधु जे करे पुत्र खे ॾिने त ॿियो भाग जेको अड़ंदो आहे तुंहिंजी धीअ जो आहे धीअ खे पाण हुन टाणे ॾिनो जिन टाणे धीअ खे रवानी कई सावरे निकाह ईअं त गैर मुस्लिम जे मसलक में धर्म में आहे त धीअ सावरे रवानी अथई एतिरे गैर मुस्लिम जी मिल्कियत में पुठियां हक़दार धीअ आहे न त पाण धीअ जो हक़ गज़ब करियूं था इहा धीअ क़यामत जो ॾींहुं पकड़ींदी वॾा वॾा इंसान डिग्रीअ वारे पण धीअ खे हक़ न ॾिनो धीअ जो हक़ से माइत्र मथे थी थो ई उछर जे कंहिंखे ॾिने चे ॿ किला मुंहिंजी धीअ खे ॾिना 2 किला पुत्र जे ॿार खे ॾिना ई उछर न आहे ई त मिसकीन यतीम बेवा जो आहे जे यतीम मिसकीन बेवा न आहे त अलाह जे घर जूं तामीरूं थिए पियूं अलाह जे घर में कम थिए पिया हिते वञी आंजो दाई अनाज जेको आसमान जे रॿा करे ॾिनई हिनखे ॾियो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु ऐं निकाहूं ज़बरदस्ती जेको थिए थियूं ई निकाहूं हराम बातिल आई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नियाणी आ वई या रसूल अल्लाह मुंहिंजे पीउ मुंहिंजो निकाह कयईं इन निकाह मूंखे पसंदि आई अल्लाह जे रसूल चए त निकाह हराम न बातिल इन निकाह खे तोड़े विझो कम जेको मणे पाण इस्लाम जे ख़िलाफ़ थिए था इस्लाम ते पाण आहियूं जंग तबूक जो वाक़ियो बयानु कयो जॾहिं खणी ने अनाज आया अल्लाह जे रसूल चयो त अल्लाह क़यामत जो ॾींहुं इन जे दर्जे खे बुलंद करण जे गुनाह खे माफ़ करे छॾींदो रिया ऐं ॾेखारे वारी पाण वटि जेको आहे इबादत आहे उमिरो हज इस्लाम जो हज 5 रुकन आहे पहिरीं ॿिया पाण ते हक़ आई भाए जा भेणे जा माए जा पीउ जा मड़े हक़ आई भला मां पीउ जो कंहिं हक़ ॾिनो आहे मां भेरी आहे खेतर में थंभलो आयो आहे मां राणी पई करे चे मूंखे त ॾे ज़मीन मूं बचाई आहे मां खे जे वञ पर तो जो कीअं आहे न अड़े उन मां जो किसो न आहे सुहा जुरेज रज़ी अल्लाह ताला जो घणे हाल में सुहाया बनी इसराइल जो आबद हो इबादत कंदो हो रात ॾींहुं अल्लाह खे यादि कंदो हो बुढ़ड़ी ज़ईफ़ मां हुई सॾके आ वई कोक कम हो चे मुंहिंजा पुत्र जुरेज आऊं आ वई आहियां मूंखे सॾ ॾे जुरेज नेक पुत्र हो निमाज़ बनी इसराइल जो किस्सो अल्लाह जे रसूल बयान कयईं त निमाज़ जी हालत में तैर मां वई तैर आसमान साम्हूं न्यारे निमाज़ जी हालत में चई ऐं आसमान जा रब होॾा तुंहिंजो सॾ थी वियो तो साम्हूं ॻाल्हि करियां होॾा मुंहिंजी मां मूंखे सॾ करे पई हाणे आउं गुरू करियो सलाम वारे निमाज़ में उहो सॾ न ॾिने मां पाछी वरी वई ॿियो वरी ॾींहुं थियो पैर वरी आ वई ऐं जुरेज मूंखे सॾ ॾे ऐं बुढ़ड़ी ऐं ज़ईफ़ आऊं ईअं तैर पण निमाज़ में हो निमाज़ जो वक़्तु हो मां खे ख़बर न हुई टाणे निमाज़
एर पण वरी निमाज़ पढ़ी पियो, आसमान जा रब आऊं तोसां बि यूं ॻाल्हि करियां पियो, होॾां मुंहिंजी ज़ईफ़ ने बुढड़ी मां मूंखे सॾ करे पई। हिकिड़े ॿिए फेरा टे फेरा जर त्रियों वादो थियो तेर चए थी, ऐ आसमान जा रब, ऐ मज़लूम जूं धाऊं सुणण वारा, ही मुंहिंजो पुत्र जुरैज है, मूंखे सॾ नथो ॾे, अल्लाह हिनखे अहिड़ो ज़लील कजो, अल्लाह हिनखे अहिड़ो परेशान कजो जेको हिन मथे अहिड़ी तहमत अचे का फ़ाहिशा औरत से बुराई करे, बदकार औरत से ज़ना करे। इहे बद दुआ चे मां पे मज़लूम जी दुआ विचा कोई पढ़दो न आहे। आसमान ते सुजी वई, मां त वेंदी रही, निमाज़ पढ़ी वेठो आहे, ॻोठ में पौर में फरीअ में बच्चो जनमियो, उन औरत खे चओ ही बच्चो खणी आ वई आहीं, तूं कंहिंजो बच्चो आहे? तेर उहा औरत चए थी, ही बच्चो जेको रहियो से फलाणो जेको ते इबादत करे पियो सीम में, ई बच्चो उनजो आहे। बददुआ कई मां, चे बददुआ मां थियो, कोई पिण जो औलाद मां लगे इन टाइम में कंहिं टाइम में बददुआ न करे, कहिड़ी ख़बर कहिड़ो टाइम ने वक़्त वे जेको क़बूल थी वञे। औरत फेरा माड़ू विया, चे हल माड़ू ॾस, वेठो आहे इबादत करे पियो, आसमान जे रबड़ रोए पियो, दुआ पियो करे, हणी ने धोखा हुन मां कढियो, चे भला तूं ही हेॾियूं इबादतूं करी पियो, ही अहिड़ो कमु कीअं? तेर जे अलाह पनाह में रखे, कहिड़ो कुरो। चे हीअ औरत चए थी, बच्चो जेको आहे जो घर वारो न आई, बेवा औरत आहे, हिन जो बच्चो जेको आहे से तो मुंहिंजा हिन जो पे केरु? उन औरत चयो त हिन जो पे हीजरियो। तेर सजदे में किरी पियो, जे आसमान जा रब मुंहिंजी पाक दामनी तूं ज़ाहिर कर, अलाह मुंहिंजा रब करी मां मज़लूम आहियां, मुंहिंजा अलाह मुंहिंजे मां जी बददुआ क़बूल थी वई। हीअ औरत मूं ॾिठी आहे न, हाणे गुरु करे भैया बाने आसमान जो रब रही में करी में तंहिं वटि रुए आउज़ारी करे थो, चे बानू जर रुए तूं तेरा आसमान जो रब हुनजी दुआ खे क़बूल करे। तेर चए थो, ही बचलो मूंखे ॾियो, चे बच्चो कुरेला तुंहिंजो बच्चो आहे? तेर आसमान जो रब चए थो, आहे मुंहिंजा जुरैज, मूं तुंहिंजी दुआ खे क़बूल कई, तूं हिन बचले खे पुछ तुंहिंजो पे केरु आहे? मौसूम बचलो है, तंजण वारो है, हंज में खणी ने मां अचे थी, जॾहिं जुरैज गिनी हथे में पुछे थो, अय बचला तुंहिंजो पे तुंहिंजो वालिद केरु आहे? तेरो बचलो चए थो, मुंहिंजो वालिद तूं नहीं है, मुंहिंजो त फलाणो हिकिड़ो धनार ऐं काठियार है, उहो मुंहिंजो पे आहे, मुंहिंजे मां से भराई उन कंहिं, तूं त अलाह जो बानो ई आहे। आसमान जे फरिश्ते में हलचल मची वई, आसमान जे मलाइके में धाम धूम मची वई, अलाह जे मज़लूम बाने जी सतें आसमान मथे रड़ सुजी वई। तॾहिं हू चयूं त असीं माफ़ी घुरूं था, हाणे चए थो जो ही इबादत कानूं तोखे सोन जो बनाए ॾियूं, चए मूंखे कीअं नथो खपे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां जी बददुआ आसमान ते क़बूल थी वञे। अॼु माण्हू दाऊं करी पियूं, मां खे मां जी दुआ से क़बूल थी वञे थी, बददुआ करे थी, त बिरादरो पांच को आहियूं से मिणी जा हक़ दबायूं था, ऐं रीह वारी बात निमाज़ पण माण्हू ॾिसूं तैर पढ़ूं, ऐं उमिरो हज जेको आहे, हज हिकिड़ो अलाह जे रसूल ज़िंदगीअ में कयईं, पैगंबर जी 63 वरह जी उमिरि हुई, हिकिड़ो जो हजतुल विदा जेको आख़िरी हज हो, जेको क़ुरान जूं आयतूं नाज़िल थियूं सूरे माइदा जूं, हिकिड़ो हज कयईं, हिकिड़ो उमिरि भेरो उमिरो हज भेरो, ॿिया 3 उमिरा भले करियो, कसरत करियो, पर पंहिंजो हालतूं सुधारियो। उमिरि वारा मस्जिद में हाज़िरी न आई, उमिरो करे अचनि था, इन जो चेहरे मथे दाढ़ी न आई, जहिड़े तवाफ़ करे बैतुल्लाह जो ऐं वञी काबतुल्लाह में जरा अरकान मड़ पूरा करे जरा मथो कूड़ाई तेरे दाढ़ी पण कूड़ाई पिया, ई भला इस्लाम है? शिकिलूं जंहिंजूं बदिलियूं पियूं, हालतूं सुधरे नथियूं, त ग़रीब ऐं मिसकीन जा हक़ ॾियो ऐं वाखाण लाइ करे रीए वारा उमिरा ऐं हज न करियो। निमाज़ शैतान चए थो ताईं जेको आया से रीह वारी इबादत करियो त क़यामत जो ॾींहुं मुंहिंजो साथ। अरे शैतान लड़तर आदम डाके याकूब अलैहिस्सलाम ने ॿुधे वीचारो ई मिसकीन जेको मुंगे जो गारो थियो आहे, इहो उन खे ॾिसी यानी शैतान जी पैरवी करे सुतो पियो आहे। शैतान हिनखे चए पियो मराए, हू त सुबुह जो बंगले जा दणियूं थेला भरे सांझी जो पैसे ते अचे पिया, निमाज़ नथा पढ़े, तूं निमाज़ पढ़ी करो कान्हे तो वटि त कीअं न आई, जेकॾहिं बेश्त में हू वेंदा त तूं वेंदे। तेर वीचार हुई हिंजूं हारे करे ने घरे सुम्ही रहे, चे हाणे मस्जिद में केरु वेंदो? ॻाल्हि सची है, हू उमिरा हज पिया करी, दाढ़ियूं कूड़ी पिया, निमाज़ूं नथा पढ़े ऐं विया जे मथे लोनी मथे पिया, त पोइ मूं मुंहिंजे रब जो कहिड़ो गुनाह कयो? हू जवाबु ॾींदा त आउं अलाह खे जवाबु ॾींदुसि।
ई पंहिंजा इरादा इहे तहिड़ियूं हालतूं बणियूं सुधारियो ऐं रब्बे करीम जे दरबार में काबतुल्लाह में वञो था पैगंबर जो मुल्क आहे अरे इंसान जो यूं फाटी पए उन मुल्क खे ॾिसे जे इस्लाम असांजे मुल्क में कीअं आयो आहे भला कंहिंजूं हालतूं सुधरियूं हुयूं 3-3 4-4 उमिरा करे आई भला चेहरे मथे दाढ़ी रखियो हुयो क़यामत जो ॾींहुं अलाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दाढ़ी न हूंदी दाढ़ीअ कूड़िया जर शफ़ातला थींदा ત્યારે चवंदो त मुंहिंजा उम्मती न आहियो मूं खां लमा थियो हिकिड़ियूं दीवारूं आॾियूं अची वेंदियूं मुंहिंजी अलाह वटि दुआ आहे अल्लाह पांखे हालतूं सुधारण जी तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजे की खेतरे मुंहिंजा अनाज कढियाई अल्लाह जो हक़ कढी पुठलो दाई जो करो पंहिंजो हलाल जो बनायूं हराम न बनायूं मिसकीन जा हक़ ॾियूं मज़लूम जा ॾियूं ज़मीनूं जेको पाण हड़प करे नाले पंहिंजे सरियूं वेठायूं मिसकीन खे नथा ॾियूं दाव पए पियूं अॼु तौबा करे सची हयाती केतिरा ॾींहं हूंदी मौत अचण वारो आहे मौत यकीनी आहे मौत चौकस अचींदो मर्ज़ी हूंदी ते अचींदो न हूंदी ते अचींदो आजिज़ हूंदासीं लाचार हूंदासीं त मौत अचण वारो आहे लिज़्ज़तें खे ऐश ऐं असरतें खे ख़तमु करण वारी शइ जेको आहे मौत आहे त 5 वक़्त निमाज़ पढ़ाओ जमात में पढ़ाओ जेकर जमात में न पुॼी सघो उज़र वे तकलीफ़ हुई बीमारी हुई त घर ई सजदा ॾेई मुल्क ला क़ौम ला बिरादरी ला कुट में कबीर ऐं पाड़े ला करे दुआ घुरो अल्लाह मुसीबतूं दूर करे अल्लाह मुल्क मां फितना फसाद दूर करे पंहिंजे बच्चनि जूं ज़िंदगियूं सुधारियो ऐं धीअ ऐं पुट जे मथे कंट्रोल करियो पुत्र ऐं धीअरूं यानी मर्ज़ीअ से जंहिंखे जीअं ठीकु लगे माँ पीउ जी ॻाल्हि न रखे पुत्र राति जो 12-1 वॻे ताईं घर नचे पुत्र जी पे पुछा न करे होटली चौराहे मथे पुत्र वेठा हुए अरे नुक़सानु थींदो तर चे घड़े में मोह विझी ने रुअणो पवंदो ऐं जेकॾहिं को कंहिंखे चए जे भई तुंहिंजे पुत्र खे धीअ खे तूं संभाल चए तूं त मूं त कख थो लाहीं जहिड़ा नुक़सानु थिए तर चए यार काल तो मूंखे चए कोन हेॾो नुक़सानु थी वियो हाणे गुर थो करे उॾे हिकिड़ी कच्छीअ में कहावत आहे हिकिड़ी ईअं माण्हूअ जी ॻाल्हि आहे चए जे चऊं था त मां थी मार खाए ऐं नथा चऊं त बाप तो बिलो खाए जे चवंदासीं आहे पियो हिन तोखे मिनू रधे न ॾिने मुंहिंजी माउ त पे तो माउ खे मार कढे ऐं जे नथा चऊं त पे तो मिनू खाए पंहिंजी हालत अहिड़ी आहे चए चऊं था त मां थी मार खाए ऐं नथा चऊं त बाप तो बिलो खाए त चओ हक़ चओ वीचारे मौली अब्दुल रहीम जो भैया हिकिड़ो करे मौली साहिबु चए त मुंहिंजो ॾाढो जेको अब्दुल अज़ीज़ हो अब्दुल लतीफ़ मौली साहिब जो पे अब्दुल अज़ीज़ हो चए मौली साहिब ही डिग्रीअ वारो आलम आहे ने माण्हूअ खे को चए नथो तर मौली साहिबु चयो चई मुंहिंजो ॾाढो जेको रहियो से हितां नो ईअं हथु वारे पोइ चए थो माण्हूअ खे त नक ही रहियो ॾाढो ने मौली साहिबु चयो त आऊं मुंहिंजे पीउ खे चवां थो त मुंहिंजा पीउ नक हितां हीअं न आई नक ही रहियो हिन हथ ते जले चवां थो माण्हूअ खे तॾहिं मुंहिंजो चवणु ॾुखियो लॻे थो त इहो चवणु जेको आहे मेंबर वारो से ॾुखियो लॻंदो पर हालतूं सुधारियो जहिड़ो मथे जरा अची वियो न तहिड़ी ॻाल्हि मेंबर वारे जी सची लॻंदी जेको हुन काल चए थी इहा ॻाल्हि सची आहे त सची तौबा करे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो भाउ भेणे धीअ पुत्रनि जा हक़ ॾियो कंट्रोल करियो कब्ज़े में रखो कब्ज़े में न करी वञे जेकॾहिं न मञे त पोइ यानी इन जो रस्तो जेको आहे से को न को रस्तो कढणो खपे अलाह वटि मुंहिंजी दुआ आहे त अलाह जेकी मूं चयो हुन खे मूंखे अमल करण जी अलाह तौफ़ीक़ अता फरमाए अलाह जेकी ज़मीन जे अंदरि आबादियूं थियूं हुई अलाह इन में पंहिंजे बरकत विझी ॾे पंहिंजे मदरसे मस्जिद खे अलाह आबाद करे अलाह बुरे पाड़ोसीअ बुरे माण्हू कना अल्लाह ताला पांखे बचाए अल्लाह पाड़े जा ख़ैर खा रोण जी पांखे तौफ़ीक़ अता फरमाए हिकिड़े में जा हमदर्द ख़ैर खा अल्लाह बनाए अल्लाह सदक़े ख़ैरात पंहिंजे खे क़बूल फरमाए बीमार खे शिफ़ा ॾे बे औलाद लाचार ऐं बेवसई अल्लाह उन्ही खे और नेक सुहिणो ऐं साले औलाद अता फरमाए रब्बे करीम बीमार खे शिफ़ा ॾे मरी वञे जे ख़ताउनि खे अल्लाह माफ़ फरमाए आमीन सुमा आमीन आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।